अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। ओए मुझे सोने नबी जा बच्चा आले रसूल अहल बैत उन्हनि जे मुहब्बत जो हक़ आहे। पोइ हुज़ूर फरमाइनि था उन्हनि सां मुहब्बत कीअं कंदे, मम्मात अला हुब्बे आले मुहम्मदिन मात मुमिना। हुज़ूर फरमाइनि था मुंहिंजे बच्चनि मुंहिंजे अहल बैतनि मुंहिंजे आल जे मुहब्बत कंदे 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 प्यार कंदे कंदे जे तुंहिंजी उम्र गुज़री वई, तुंहिंजी हयाती खुटी वई, इन मुहब्बत में तुंहिंजो मौत थियो या सिक सलामत रही, इहो प्यार सलामत रहियो, इन मुहब्बत में तो के इस्तकामत नसीब थे त पोइ तुंहिंजो मौत बाद में थींदो, मरण वक्त तुझे लबन ते हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे सोने हबीब गारंटी ॾिनी अहल बैत आले रसूल जे मुहब्बत में जेकॾहिं मौत ईंदी त तुंहिंजो ईमान सलामत रहंदो। घुरऊं भी तो ईमान की सलामती था न सही। मानू ईंदा हा हजरत सुल्तान बाहू सुल्तानुल आरिफीन संदस जे खिदमत में हर जुमे जे डी ओ साईं दुआ घुरो त मुंहिंजो ईमान सलामत रहे। पोइ दुआऊं कंदो अला इन्हनि खे ईमान जी सलामती। पोइ हली हली चे थो त ईमान जी सलामती हर कोई मंगे, इश्क सलामत कोई हो को अहिड़ो बि अचे जेको मूंखां दुआ घुराए त ईमान सां गॾु मुंहिंजो इश्क सलामत रहे। इश्क छाहे तो जरे सरे अर्श पर है तेरी गुजर, दिल फर्श पर है तेरी नजर, मलकूत मुल्क में कोई शय नहीं वो जो तुम पर आया। ही आहे मुहब्बत, हे आहे प्यार। अग में उन मकाम मर्तबे मनसब के समझूं, उन खां पोइ मुहब्बत करण जो जेको हक़ आहे उन हक़ के अदा कयूं त रसूलुल्लाह जे बच्चन करबला जे शहीदन जे मुहब्बत में सिर्फ असां तव्हां गॾु न थिया हूं, बल्कि वाक़ई करबला खां चंद ॾींहं बाद हुज़ूर जा पाक बचड़ा रसूलुल्लाह जे खानदान सां ताल्लुक़ रखण वारा करबला जा शहीद अञा सफ़र में करबला का शाम जे तरफ संदन जो सफ़र आ त को वापारन जो काफ़िलो के दग वींदा मुसाफिर दग हलंदे हलंदे उतहूं गुज़रिया जिते करबला जी वादी जिते हुज़ूर जे पाक बच्चन जी शहादत थी उते गुज़रण वक्त उन्हनि खे हिकु आवाज़ ॿुधण में आयो। को चवण वारो चवे पियो पर आवाज़ अहिड़ो हो जेको खबड़नि मां लहनि मां लाणनि मां किरड़नि मां कंडनि मां किराज़ थींदो, वारीअ जे तड़नि भिटुनि मां गुज़रंदो, चारई पासा गूंजण लॻो। हो ॿुधण ते मजबूर थिया, बीही रहिया। चवण वारो छा पियो चवे, मसहन नबियो जबीनहु फलहु बरे कुन फिल खुदूदी अबवाहु मिल उलिया कुरैश जद्दहु खैरुल जुदूदी। ये लफ्ज़ ॿुधण वारनि जो ॿुधा चवण वारो त चवे थो, ॿुधण वारा बि नज़र नथा अचनि। जेको ॿुधाए थो कुर्सी कोन्हे, लाउड कोन्हे, माइक कोन्हे, माण्हू कोन्हनि। आख़िर हे आवाज़ केरु थो चवे, किथां थो अचे? गौर करे भिटुनि खे पिया ॾिसनि, किरड़ पिया ॾिसनि, लयूं लाणियूं पिया ॾिसनि, हो मुंहिंजा साईं दड़ा मथायूं हेठायूं ॾिसनि पिया। आवाज़ गूंजे थो, मसहन नबियो जबीनहु फलहु बरी कुन फिल खुदूदी अबवाहु मिल उलिया कुरैश जद्दहु खैरुल जुदूदी। आखिर हिनने सॾु करे पुछो, अदा केरो यो वाइदो केर थो करे, नातियूं केर थो पढ़े? त ओॾो जवाब मिलियो, तव्हां असांखे ॾिसी न सघंदव। छो न ॾिसी सघंदासीं? आवाज़ ॿुधूं था बाक़ी ॾिसी न सघंदासीं। जे असां करीम रब खां दुआ घुरी ही अल्लाह असां इन्हनि खे ॾिसूं, इहे असांखे न ॾिसनि।
असां ॾिसूं हो न ॾिसनि पोइ इन में कहिड़ी हिकमत ईअं छो दुआ घुरियव असां तव्हांखे न ॾिसूं तव्हां असांखे ॾिसो छा ॻाल्हि आहे छो ईअं चयव चइजे तव्हां बि ॾिसो हा त पोइ न ठहूं हा ठही न सघूं हा गॾु रही न सघूं हा तंहिंखां तव्हां ॾिसो ई कोन था असां तव्हांखे ॾिसूं था केरु आहियो चवनि था जिन्न हूं वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून करीम रब जिन्न ऐं इंसान जो गॾु ज़िक्र कयो आहे केतिरा अहिड़ा मौक़ा क़ुरान पाक में मिलनि था जिते करीम रब हुकुम थो करे इंसान ऐं जिन्न खे गॾे पंहिंजूं नेमतूं यादि ॾियारे हो जिन्न हा जेके गॾु थी उन्हनि मां हिकु मिंबर ते बीही मथे दड़े ते बीही पंहिंजनि जिन्ननि खे ॿुधाए पियो त हुसैन केरा करबला जा शहीद केर आहिनि रसूलुल्लाह जे बचन जो शान छा आहे पंहिंजनि खे ॿुधाए पियो त हुसैन उहा शख्सियत आहे रसूलुल्लाह जे नवासे जो मक़ाम छा आहे दरबार रिसालत में संदत जो मान छा हुयो ॿुधाए थो हिकु ॾींहुं अहिड़ो थियो जो हुजूर जी दरबार हुई मां मदीने जे साईं जे कचहरीअ में वेठो हुयुमि त मौला हुसैन पाक साम्हूं अचे थो पियो नंढड़ो हुयो मासूम हुयो हुजूर जे ज़ात पाक जे क़रीब क़रीब थियो त रहमत वारा नबी पाण उथी बीठा चंद कदम मुबारक अॻिते खणी पंहिंजे पाक हुसैन खे हंज मुबारक में खणी हुजूर अचनि था उहो जिन थो चवे त मूं अखियुनि सां ॾिठुमि मसहन नबियो जबीनहु फलहु बरीकुन फिल खुदूदी अबवाहु मिल उलिया कुरैश जद्दहु खैरुल जुदूदी ॾिठो में रुगो हुजूर हज में न खयो पर रहमत वारो नबी पंहिंजे पाक बचड़े इमाम आली मक़ाम हुसैन सरकार जा लब मुबारक चुमंदा पिया अचनि मसहन नबीयो जेके नबी सरदार चुमंदो रहियो मां ॾिसंदो रहियुमि मसहन नबीयो जबीनहु हुजूर पंहिंजे पाक बचे जा लब मुबारक चप मुबारक चुमे रहियो आहे मसहन नबीयो जबीनहु फलहु बरीकुन फिल खुदूदी हाणे अॻिते पंजनि खे तारीफ़ पियो कराए त हुसैन केरा चए थो अबवाहु मिल उलिया कुरैश चए थो मके पाक जे सरज़मीन ते मुख़्तलिफ़ अरब ख़ानदान आबाद हा मुख़्तलिफ़ कबीला बिरादरियूं आबाद हुयूं जेतिरा बि अरब कबीला हा उन्हनि सभिनि में शान वारो ख़ानदान इज़त भरियो ख़ानदान इज़त वारी कौम उहा कुरैश ख़ानदान हो जेके रब क़ुरान में सिंगारे बयान करे फरमाए थो इलाफ कुरैश इलाफिहिम रिहलत अश्शिताए वस्सैफ फलयअबुदू रब्ब हादल बैत अल्लज़ी अतअमहुम मिन जूअ व आमनहुम मिन खौफ हिकड़ी कौम आहे जंहिंजो अल्लाह क़ुरान में नालो खणी ज़िक्र कयो न त ज़ात ते ॾात आहे ई कोन राणे वटूं राते नौ नियापो आयो लदाऊं लतीफ़ चवे ॾातर वटूं ॾात अदा कोन पुछनि था ज़ात जेके आया से ई अघिया करीम रब कंहिंखे ज़ात ते ॾात कोन रखी ॾिनी जेके जेतिरो दर्जो मिलियो इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम वो तक़वा परहेज़गारीअ जे करे मिलंदो आहे त मुंहिंजा भाउ अल्लाह जे पाक हबीब जे बच्चन जे शान में चे तो कुरैश खानदान जी इज्जत मक्के पाक में इज्जत भरियो खानदान बड़ी बिरादरी कौम जो शान मान मथे आ पर चे तो कुरैश इज्जत वारा हा पर कुरैश ने सभिनी के मां ॻोल्हियो में कुरैश खानदान ते नज़र रखे में मौला हुसैन पाक जे शान जे लाइ नज़र जो कयम त जेतिरा बि कुरैशी हुया उन्हनि के अबो बि हुयो अम्मा बि हुए पर मौला हुसैन पाक ते जॾहिं मुंहिंजी नज़र पए त चे तो वाह हुसैन अबो तो जो भी हुयो अम्मा तो जे भी हुई अबवाहु मिल उलिया कुरैश सॼो कुरैश खानदान हिकड़े पासे कयो में हुसैन तो जे अब्बे जहिड़ो कंहिंजो अबो आहे ई कान
पूरे कुरैश खानदान में कंहिं में बि तुझे अबे बराबर मूंखे अबो नज़र न आयो। पर अॻिते ॻाल्हि थो करे अबवाहु मिल उलिया कुरैश जद्दहु खैरुल जुदूदी। पर जॾहिं ॾिठुमि त तुंहिंजो नानो केरु आहे, तुझे नाने जे मथां जो नज़र पए त 7 ज़मीनूं हिकिड़े पासे 7 आसमान हिकिड़े पासे। उन तुझे नाने रसूलुल्लाह जो मान मथे, शान मथे, तख्त मथे, ताज मथे, बादशाही मथे आ। उन हुजूर जे पाक ज़ात कुरान करीम में असांखे हुक्म जेके मिलिया उहे सम्झाइण जे हवाले सां कुरान करीम में रब करीम सम्झायो, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। अहल बैत जो शान ऐं मान जेको अल्लाह कुरान करीम में मिसालन सां सिंगारे असांखे ॿुधायो। अल्लाह पंहिंजे सोने हबीब सां मुखातिब आहे, मुंहिंजा महबूब मिठा ऐं मुंहिंजा दिल भर नबी, मां अल्लाह हिकु फ़ैसिलो कयो आहे, हिकु इरादो कयो आहे त जेको तो मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो घर आहे, मुंहिंजा दिल भर नबी, जेको तो जो ख़ानदान आहे, जेको तो जो अहल आहे, उन्हनि जे हक़ में मां रब करीम फ़ैसिलो थो कयां त लियुज़हिब अन्कुमुर रिज्स, तुझे अहल बैत, तुझे ख़ानदान, तुझे बच्चन, उन्हनि खां मां करीम रब दुनिया जी निजासत, दुनिया जी पलीती परे करे उन्हनि खे पाक बनाया। अहिड़ो त पाक कया जो सॼो जहान उन्हनि जूं ॻाल्हियूं कंदो रहे, सॼी दुनिया गुण ॻाईंदी रहे, सॼी दुनिया उन्हनि जी वॾाई बयान करे। पर पोइ बि मान अञा घटि कोन थींदो, को ॻाए खुटाए कोन सघंदो। वयुतहिरकुम तत्हीरा। अञा मान मथे हुजे, अञा पाकाईअ जो ज़िक्र बुलंद हुजे, उनखे अहल बैत जो शानदान जो लक़ब मिली वियो त मुंहिंजा साईं उहे अहल बैत केर हन। हुजूर रहमत वारे नबी बि इहो दर्स ॾिनो, असांखे सम्झायो। हज्जतुल वदा जो मौक़ो आहे, रहमतल लिल आलमीन नबियन जा सरदार, पंहिंजी जमात, पंहिंजा असहाब, पंहिंजा गुलाम, पंहिंजे कलमे पढ़ण वारा, उन्हनि खे हुजूर फरमाइनि था ख़िताब तक़रीर करण जे लाइ अॼु मौक़ो मिलियो, तव्हां सभु हिकु हंध ते गॾु थियो त मां हुजूर तक़रीर कंदुसि, हिकिड़ो ख़ुतबो इरशाद फरमाईंदुमि। पोइ साईं खे अर्ज़ु कयोसीं मिंबर रखूं, कुर्सी रखूं, पाण फरमायूं न, अॼोकी जेका तक़रीर हूंदी, ख़िताब हूंदो, हिकिड़ो तारीख़ी ख़िताब हूंदो, दुनिया जूं तारीख़ूं लिखंदियूं, दुनिया जा वर्क लिखंदा, इस्लामी स्टेडीअ जो हिसो बणिजी पवंदो। मां पंहिंजे ॾाचीअ, पंहिंजे कुसवा जे मथां चढ़ी थो वेहा, अवां सभु अॻियां बीहो, अचो त मां तव्हांखे तक़रीर नसीहत हिदायत कयां। रहमत वारे हबीब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ जेके ख़ुतबात, जेके हुक्म जारी फरमाया, उन्हनि मां वॾे खां वॾी जेका हेडलाइन, जेको वॾे खां वॾो ख़िताब, वॾे खां वॾो मरहलो, उहो इहो हुयो। पाण फरमाइनि था, अचो अचो मां रहमत वारो रसूल तव्हांखे ॾियां, मुखों वठो, मां तव्हांखे ॾियां, तव्हां मुखों वठो। ऐं क़ुरान चए थो मा आताकुमुर रसूल, मुंहिंजो रसूल तव्हांखे ॾे। ऐं असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी हयातुन नबी, ऐं कोन्हे त उन्हनि खे ॾिनई। अॼु बि जंहिंखे मिले थो सदके रसूलुल्लाह, अॼु बि जंहिंखे मिले थो हुजूर जे दर तां मिले थो, हुजूर जे दरबार खां मिले थो। अल्लाह तो फरमाए मा आताकुमुर रसूल फखुजूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु। ओ मुंहिंजा बाना, मुंहिंजो रसूल जेका शइ ॾे वठो, जंहिंखां रोके त रुकिजी पओ। हुजूर फरमायो अचो मां ॾियांव, मुखों वठो। सभिनी झोल जली, अल्लाह जो रसूल ॾे असां वठूं। साईं असांखे छा ॾींदव? पाण फरमायो सभु कुझु ॾिनो आहे। उहा कहिड़ी शइ आहे जेका हुजूर जे दर तां न मिली? सभु कुझु मिलियो। पाण फरमायो त मां तव्हांखे 2 शयूं थो ॾियां जी, कुझु मूंखे बि सेखारींदव। खुली गूंगा थी न वेहो। घणियूं शयूं? 2। कहिड़ियूं 2? हुजूर फरमायो त मां तव्हांखे 2 शयूं ॾेई थो वञा, पर अहिड़ियूं त इज़त भरियूं, शान वारियूं, एतिरी उन्हनि जी ताक़त ऐं पावर आहे
जेसी ते बई शयूं तव्हां वटि गॾु हूंदियूं तव्हां जी दामन उन्हनि सां गॾु रहंदी त दुनिया जी का बि ताक़त तव्हां खे लोॾे न सघंदी छो त तव्हां जी दुश्मनी दुनिया जे वॾी ताक़त सां वॾे दुश्मन ताक़तवर सां तव्हांजो मुक़ाबिलो आहे उन तव्हां जे दुश्मन खे ताक़त एतिरी आहे जो हिकु अधु मिंट में ज़मीन खां आसमान ते पहुचे ए दुनिया जा बम गोला बि उनखे न पुॼी सघंदा दुनिया जा मीज़ाइल उनखे न पहुचनि एतिरी उन तुंहिंजे दुश्मन खे ताक़त आहे उहो केरु तुंहिंजो दुश्मन आहे ख़ुदा जो क़ुरान ॿुधाए थो इन शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन और मुझा बाना तो जो खुल्यल दुश्मन वो शैतान वो इब्लीस पर मदीने जा साईं वेठा शैतान जे दग ॾेई गुज़रियो हुज़ूर सॾु कयोसि इब्लीस हेॾे त अच जॾहिं वेझो आयो पाण फरमायो ॻाल्हि त ॿुधो तूं मुंहिंजे उम्मत जो मुस्लमाननि जो मुंहिंजे ग़ुलामनि जो दुश्मन हुई पर मुंहिंजे ग़ुलामनि में को अहिड़ो शख़्स आहे जो तूं पंहिंजी पूरी ताक़त सां मुसल्लो बणिजी उन सां विढ़ण जी कोशिशि करी पर उहो तोखां ॾाढो थी तुंहिंजी ताक़त न हले अहिड़ो बि को आहे चए हा सही आहे पाण फरमायो त उनजो को ॿुधाए निशानी का उनजी नेकी केरु तोखां ॾाढो आहे चएसि मां पूरी ताक़त सां हमिलो कंदो हा पर उन शख़्स ते मुंहिंजी ताक़त न हलंदी मुंहिंजो पावर न हली सघंदो केरु आहे अर्ज़ थो करे जेको हर वक़्तु वुज़ूअ में रहंदो आहे बावजू रहंदो उन जे मथां मुंहिंजी ताक़त न हलंदी मुंहिंजो वस न हलंदो मुंहिंजा साईं शैतान इब्लीस जंहिंखे हर तरह जी ताक़त उन सां तो जो मुंहिंजो मुक़ाबिलो मदीने जे साईं फरमायो उन जे मुक़ाबिले में मां अल्लाह जो नबी तव्हांखे ॿ ताक़तूं ॾेई थो वञा ॿ पावर ॾेई थो वञा ॿ दिफ़ाव जा दर ॾसे थो वञा उन ॿिनि सां गॾु रहंदो तव्हांखे नफ़्स जी ख़्वाहिश कमज़ोर न कंदी शैतान जी ताक़त गुमराह न कंदी तव्हां हिदायत ते रहंदो हक़ ते रहंदो कामयाब रहंदो दुनिया में भी इज्जत मिलंदी कब्र में भी इज्जत मिलंदी क़यामत में भी मान शान मिलंदो मुझा साईं वे केड़ियूं बछयूं हुजूर फरमाया था सब का पेरी पेरी किताबुल्लाह अल्लाह जो किताब अल्लाह जो कुरान जेको पढ़ण इबादत अल्लाह जे कुरान करीम के बुधण इबादत अल्लाह जे कुरान करीम के ॾिसण इबादत वो कुरान पढ़ण वारा तॾहिं भी होया अॼु भी आहिनि क़यामत ताईं रहंदा जन कुरान सां मुहब्बत कई कुरान सां प्यार कयो कुरान करीम सां मुहब्बत कंदे कंदे पढ़ंदे 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 कुरान करीम जा हाफ़िज़ बणिजी विया मदीने जे साईं जो हुक्म पाण फरमाइनि था त मुंहिंजे उम्मत में ॿिनि शख़्सनि जी इज़त कंदा कयो ॿिनि माण्हुनि जी इज़त कंदा कयो से कहिड़ा ॿ पाण फरमायो हिकु उहो जेको कलमो पढ़ंदे 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 अछी ॾाढ़ी थी वञेसि हाणे इन जी इज़त कजो ऐं ॿियो उहो जेको क़ुरान पढ़ंदे 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 क़ुरान जो हाफ़िज़ बणिजी वञे उन जे उमिरि खे न ॾिसिजो भली मासूम हुजे पर जंहिंजे सीने में रब जो क़ुरान जंहिंजे सीने में क़ुरान करीम जी दौलत अची वञे जेको क़ुरान जो कारी बणिजी वञे जेको क़ुरान करीम खे पढ़ंदड़ हुजे जेको अल्लाह जे क़ुरान सां प्यार करण वारो हुजे उन जी इज़त करणु तव्हां जे मथां हक़ आहे पाण फरमाइनि था मां तव्हांखे क़ुरान अल्लाह जो किताब ॾेई थो वञा ऐं ॿिए पासे मां तव्हांखे पंहिंजो अहल बैत पंहिंजो ख़ानदान पंहिंजा बच्चा पंहिंजा आले रसूल ॾेई थो वञा हाणे तव्हां मुंहिंजे बच्चनि मुंहिंजे अहल बैतनि उन्हनि सां बि गॾु रहंदा अल्लाह जे क़ुरान सां बि गॾु रहंदा पोइ जेसी ताईं क़ुरान जी दामन तव्हां जे हथ में हूंदी अहल बैत सां मुहबत प्यार जो तव्हांजो पलवड़ो मज़बूत रहंदो ये ॿई मुहबतूं प्यार इहा सिक तव्हां जे सीने में सलामत रहे त तव्हां गुमराह न थींदो दुनिया जी का बि ताक़त तव्हांखे लोॾे न सघंदी हिक पासे अल्लाह जो क़ुरान ऐं ॿिए पासे अहल बैत ऐं करबला में इमाम हुसैन पाक बि दग इहो ई ॾेखारियो एक पासे कुरान अहल बैत मौला हुसैन पाक कुरान पढ़ो अज भी कुरान पढ़न वारा आहिनि कारी कुरान पढ़न था हाफिज कुरान पढ़न था को मस्जिद में पढ़े थो को मिंबर ते पढ़े थो को घर में पढ़े थो को बनी जमीन में कुरान पढ़े थो
जेको कब्र जे अंदर भी कुरान पढ़े थो पर वाह हुसैन तो जे कुरान पढ़न जो मिसाल ही अजीब आ इं कुरान पढ़न कंहिंखे डाए भी न ईंदो जीअं तव्हां कुरान पाक खे पढ़ी ॾेखारियो संदन जी ज़िंदगी मुबारक खे पढ़ो इमाम हुसैन आली मक़ाम बचपन खां वठी मासूमियत खां वठी अम्मा जे हंज में अबे जे हंज में रसूलुल्लाह जे हंज में कुरान करीम जी तिलावत के जारी रखियो पढ़ंदे पढ़ंदे मदीने पाक जे घिटन में मस्जिद में दरन में दीवारन ते कुरान करीम जे तिलावत के जारी रखियो पर जे वक्त में मदीने पाक खां पाण करबला जे सफर जे लाए मक्के पाक जे ले रवाना थिया त कुरान जी तिलावत जारी रही जडे मक्के पाक खां करबला जा मुसाफिर थिया कुरान करीम जी तिलावत जारी रही पर जे वक्त करबला जे सरजमीन ते पाण मुसाफिर बनजी आया और मुजा से केतरा ॾींहं गुज़रिया 10 तारीख़ जी रात 10 मुहर्रम शरीफ जे दिहाड़े संदन जी शहादत जो मेराज आखिरी जेको गुफ्तगू आखिरी फैसलो हो मौला हुसैन पाक आखिरी पान इहो ही फरमाइन था पिया त गालियुनि जो दौर खत्म मुज़ाकरात जो दौर खत्म आखिरी फैसलो थी चुको हुआ पर तव्हां अॼो की रात मूंखे मोहलत जो मुंहिंजे बच्चन खे मोहलत ॾियो सुबुह जो सिज उभरंदो मां तव्हां पंहिंजो फैसलो तव्हां खे आखिरी ॿुधाईंदुसि ओ मुंहिंजा बाप जंहिं वक़्त रसूलुल्लाह जे बच्चन इहो आखिरी प्रोग्राम तैयार कयो ठीक आहे सुबुह जो सिज उभरे तव्हां पंहिंजो फैसलो ॿुधायो मौला हुसैन पाक वापस तो अचे संदन जो बिरादर मोहतरम हजरत अब्बास इंतजार में बीठो आदा हुसैन भाव कुर्बान वञा अमा कहिड़ो फैसलो फरमायो पाण फरमाइनि था अॼो की रात इंतजार करणो आहे अॼो की रात मोहलत आहे सुबुह जो सिज उभरंदो त फैसलो ॿुधाईंदासीं हजरत अब्बास अर्ज़ो करे दिल बर भाव पंहिंजो फैसलो त अटल आहे थी चुको आहे सिरनि जा सौदा करण आया हूं सिर कुर्बान कंदासीं मुंहिंजा साईं तव्हां ॿुधाए छॾियो हा मोहलत छाजे करे वरते पाण फरमाइनि था मौत खां मोहलत न वरती आहे शहादत खां मोहलत न वरते दुनिया में जीअण जे करे मोहलत न घुरी मोहलत इन जे करे घुरी थम त अॼो की रात मां पंहिंजे बच्चन सां गॾु सॼी रात करीम रब अल्लाह जे हबीब जे मुहब्बत में कुरान पढ़ंदे गुज़ारे छॾिया सजी रात दिल खोले कुरान मुंहिंजा बच्चा पढ़नि मां हुसैन कुरान जी तिलावत कयां इन जे करे त कुरान सां मुहब्बत कयो प्यार कयो ऐं ॿिए पासे अहल बैत जी मुहब्बत कुरान ऐं अहल बैत ये ॿई गॾु रहंदा जुदा न थींदा हाणे हिन वक़्त में ॾिसूं था पिया कुझु मस्जिदन मां जेको मैसेज मिले थो मदरसन मां तबलीग मां किताबन मां वो सिर्फ किताबुल्लाह जो सिर्फ कुरान जो मैसेज थो मिले सिर्फ मदरसो ऐं तालिब हिकु दग था ॾसनि ॿिए पासे ॾे उन्हनि जो पंधु ई कोन्हे मूं त हिकु थुल्हे पहलवान मुलागे बागों वरितो सॼो ॾींहुं मूं चयो तव्हां ये टोकरा ये खारकूं ये छुहारा ये रिलियूं ये कपड़ा हंध सिर्फ मदरसो तालिब ठीक आहे कुरान जो मान मथे आहे कुरान पढ़नि जी भी इज्जत आ मदरसे जी तालीम जो मान मथे आ पर अल्लाह जे हबीब सिर्फ कुरान मदरसो तालिब न पर हुजूर फरमायो त कुरान ऐं अहल बैत ॿई शयूं हन तू हिकु पासो वठी बीह रहियो आहे तुंहिंजे मथां हक़ आहे जिते कुरान जे ख़त्म जा जश्न मल्हाई थो कुरान करीम सां मुहब्बत करी थो कुरान जी तालीम जी ॻाल्हि करी थो कुरान जे नाले सां नंगर वठी थो पियो त पोइ उते अहल बैत जो न्याद छो विसारियो थी अहल बैत जो नंगर तोखां छो विसरी वियो आहे मौला हुसैन पाक जी सबील तोखां विसरी वई उहो न्याद ऐं नंगर तोखां विसरी वियो हुजूर जे बच्चन जी मुहब्बत तोखां विसरी वई कॾहिं पंहिंजे मदरसे में हिकिड़ो ॾींहुं मल्हायो थी त करबला जे शहीदनि जो ॾींहुं था मल्हायूं अॼु न्यादे हुसैन मल्हायूं था हुजूर जे बच्चन जी सबील लॻायूं न जॾहिं तुंहिंजो इन पासे पंधु कोन्हे त पोइ तुंहिंजी तबलीग तुंहिंजा हंध तुंहिंजो वाइद तुंहिंजी नसीहत तुंहिंजी तिलावत तोखे फ़ाइदो तॾहिं ॾींदे जॾहिं रसूलुल्लाह जे बच्चन अहल बैतन सां प्यार कंदे हुजूर जे बच्चन जी मुहब्बत सिक सीने में रखी करे ऐं पोइ कुरान जी तालीम ॾींदे ज़िक्र हुसैन खे यादि कंदे करबला जे शहीदन सां प्यार कंदे त पोइ कुरान अल्लाह जे हबीब जी सुन्नत ऐं सीरत ये ॿई शयूं गॾु थींदियूं हिन दुनिया में बि इज़त मिलंदी त क़ब्र क़यामत में बि कामयाबी मिली हाणे इन्हनि त दग वञी हिकिड़ो वरितो हिकु कुर्सीअ ते पंहिंजो ओताक उन्हनि अलॻि कई वरी जो ॿिए पासे ॾिठोसीं त मुहर्रम जो चंड ॾिसे
इंतजाम ऑफिसरन दा पो असा के ऑफिसर बि साईं ॾहीं तो ही सबुर कयो ॾहीं को पोचे ॾाढी हुसैन जो ज़िक्र आछा मौला हुसैन पाक तो 10 ॾींहनि में बंद कयो न मुहर्रम हुजे सफर हुजे अरबा हुजे छंछर हुजे खमीस हुजे ॾींहुं हुजे रात हुजे सुबुह हुजे मंझंदि हुजे ओ मुंहिंजा भाउ मुंहिंजे पाक हुसैन जो ज़िक्र अहल बैत जो ज़िक्र रसूलुल्लाह जे बचन जो ज़िक्र असांजो त अक़ीदो ईमान आ 5 वक्त आज़ान मस्जिद मां मिलंदी आ पोइ जॾहिं निमाज़ी निमाज़ पढ़ंदो मस्जिद में ईंदो त निमाज़ में सब खां पहिरीं अल्लाह जे दर ते क़याम करण जो मौक़ो मिलंदो अल्लाह अकबर उन खां बाद में कुरान करीम जी तिलावत जो मौक़ो मिलंदो उन खां पोइ रुकू करण जो मौक़ो मिलंदो सजदे करण जो मौक़ो मिलंदो तू रुकू करे सजदो करे तिलावत करे आखिरी कायदे में वेठो आ हाणे हुक्म आ त निमाज़ मुकम्मल करण वक्त तोखे पढ़णो पवंदो छा पढ़ां चओ त अत्तहियातु लिल्लाह व सलवात व तय्यबात अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहिस सालिहीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल हाणे सलाम वराए जी साईं जेके रेगुलर निमाज़ी हो उहे त ॿुधायो ॿियनि खे बि अल्लाह से निमाज़ जी तौफ़ीक़ बख़्शींदो हाणे हिते सलाम वराए न सब रुकन त पूरा थी विया सजदो खुटे दो न सजदा पूरा हन तिलावत मुकम्मल आ तुझी नियत मुकम्मल आ तुझो रुकू मुकम्मल आ केड़ी शे रहे थी अल्लाह अकबर मुस्लिमान बातो त 10 ॾींहनि में मौला हुसैन जे ज़िक्र के बंद कयो पर मां तोखे दावत थो ॾियां भुलल ही गुमराह ही खुदा जे खल्क के परे बियारियो थी सच्चो हुसैनी थी मां तोखे ॿुधायां त हुसैन पाक जो ज़िक्र कीअं कबो आ अचो असांजी इबादत असांजी निमाज़ असांजो सजदो असांजो रुकू असांजी तिलावत असांजो क़याम तॾहिं मुकम्मल थींदो जॾहिं असां चवंदा हूं अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद ये लफ्ज़ पढ़बा हन तॾहिं निमाज़ मुकम्मल थींदी अल्लामा क़ादी अयाद शिफा शरीफ़ जे अंदर हदीस पाक बयान कई आ पाण फरमाइन था त एसी ताईं हर निमाज़ीअ जी निमाज़ नामुकम्मल आ क़बूल ही न थींदी जेसी ताईं निमाज़ में रसूलुल्लाह जे बच्चन करबला जे शहीदन के सलाम नथो करे आले रसूल जो ज़िक्र नथो करे यानी हुजूर जे बच्चन ते सलात नथो पढ़े दुरूद नथो पढ़े त निमाज़ नामुकम्मल आ तुझी निमाज़ मुकम्मल तॾहिं थी थे इबादत क़बूल तॾहिं थी थे जंहिंमें अल्लाह जो ज़िक्र अल्लाह जे नबी जो ज़िक्र दुआऊं भी शामिल हुजन पर हुजूर जे बच्चन अहल बैतन आले रसूल जो ज़िक्र शामिल थींदो तॾहिं निमाज़ मुकम्मल आ तो सिर्फ 10 ॾींहं ऐं क़ुरान जे दामन के छॾे क़ुरान जी तालीम के छॾे दीन तालिब मदरसा छड़े करे सिर्फ 10 ॾींहं तो हिकड़ो पासो वतो याद रखो कॾहिं भी तोखे अहल बैत जी मोहब्बत नसीब न थींदी अहल बैत जो प्यार तॾहिं मिलंदी अहल बैत जी मोहब्बत तॾहिं मिलंदी मौला हुसैन पंहिंजो तॾहिं कंदी जॾहिं तो वटि खुदा जो क़ुरान भी हूंदो अहल बैत जी मोहब्बत तॾहिं मामलो गॾिजी हलंदो ख़ुशि थियो पंहिंजे नसीब ते नाज़ कयो करीम रब असांजे मथां पंहिंजो मेहरबान थी पियो जो मसलक अहले सुन्नत जमायत वटि अहल बैत जी मोहब्बत बि आहे त अल्लाह जे क़ुरान करीम जी बई शयूं तो असां सां गॾु हन क़ुरान जी तालीम तो असां सां गॾु क़ुरान जा कारी असां सां गॾु क़ुरान जा हाफ़िज़ असां सां गॾु अहिड़े तरीक़े सां रसूलुल्लाह जे बच्चन जी मोहब्बत अहल बैतन जी मोहब्बत या सिक बि तो असां सां गॾु आहे त अहल बैत जी मोहब्बत क़ुरान करीम असांखे सेखारी आहे करबला जे शहीदनि जी मोहब्बत ऐं प्यार अल्लाह जे क़ुरान करीम असांखे सेखारियो आहे पर अल्लाह जे रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
हुजूर बि खुद असा के अहल बैत जी मोहब्बत ए प्यार सेखारियो आ। हाने अचो त मां तव्हां के उन पासे दे वठी हला त उहे अहल बैत आहिन केर, कहड़ा कहड़ा हन, अंग केतरो आ। जे जे हक में हुजूर फरमायो त मुंजा अहल बैत ए कुरान तव्हां सा गड हुजे, उहे कहड़ा कहड़ा अहल बैत हन। हाने दरूद पढ़ो त मां तव्हां के इन पासे वठी हला। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। अहल बैत, हालांकि अहल बैत वे कहड़ा कहड़ा हन। मुझे महबूब रहमतुल लिल आलमीन मक्कातुल मुकर्रम खां हिजरत करे मदीने पाक में तशरीफ खणी आया त मदीनतुल मुनव्वर में काफी ज़मानो गुजरियो। उते खास करे मदीने पाक जे गिरदो नवा में मुख्तलिफ कबाइल यहूदी बिरादरी अक्सरियत सा आबाद ही, अहले किताब हा। उते नसारा भी हा, ईसाई भी होया, उन वक्त में यहूदी भी होया। उन्होंने डिठो त हर मोड़ ते उन्होंने हारायो। वडे को वडी ताकत सल्तनत सभिनी इलाइकनि जा यहूदी गॾिजी वञी खैबर में आबाद थिया। पर खैबर खे भी मुस्लमाननि फतह कयो। मौला अली शेरे खुदा जॾहिं खैबर जो किलो फतह कयो त हे कमज़ोर थी टुकरियूं टुकरियूं थिया। पोइ हुननि पाण में वरी गॾिजणु शुरू कयो, गॾिजी वञी नजरान में आबाद थिया। पोइ नजरान में गॾिजी यहूदनि जा आलिम, ईसाइनि जा आलिम, नसारनि जा आलिम सभु उहे गॾिजी करे ऐं मुस्लिमान भाउ मुंहिंजे महबूब रहमतुल लिल आलमीन जे लाइ फ़ैसिलो कयूं अचो त हाणे तलवार सां न, तीरनि कमानुनि सां न, जंग सां न, अचो त इल्म जे ज़रिए सां नबूवत खे चैलेंज कयूं। चऊं था जे सच्चो नबी ही त मैदान ते अचो। पोइ उन्हनि यहूदनि, नसारनि, ईसाइनि जा वॾा वॾा आलिम, राहिब, पादरी, उस्कुत, कीरात, कुमाच सभु गॾिजी हुजूर जे खिदमत में हाज़िर थियासीं। सच्चो नबी ही त अचो, पंहिंजी नबूवत साबित करे, सच्चो पाण खे साबित करे। अल्लाह जे हबीब रहमतुल लिल आलमीन उन्हनि सभिनी जे साम्हूं अचे बीठा। अधु मिंट बि न लॻो उहे सभु इल्म में हाराए। अध मिंट में हिकिड़ो सुवाल हुननि कयो, हिकिड़ो ई सुवाल उठाए आया। मदीने जे साईं जे जवाब में हिकिड़ो सुवाल पुछो, सभिनि जा कंद हेठि, वर्दी कोन ॾिनऊं। हाणे हुननि जो हारायो त हिक ॿिए खे ॾिसी हाणे घर कहिड़ो हलऊं, खाली पोती छंडे खणी छा हलऊं। पूरी दुनिया जा आलिम गॾु कया आहिनि। पोइ हिकिड़े चयो त हिकु दॻु आहे, कहिड़ो? हिकिड़ो दॻु इहो आहे, सभई गॾिजी हुनखे चऊं था फ़क़ुल तआलौ नदउ अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्म नबतहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। हाणे उन्हनि इल्म में जो हारायो हाणे उन्हनि दॻु इहो वरितो। हाणे फ़ैसिलो इहो था कयूं, अचो त हिकिड़ी चैलेंज था कयूं। कहिड़ी? अचे सभु साम्हूं बि चवनि था जे सचो ही त पंहिंजा पुट वठी आ। अकेलो त आयो ही, पर तूं अकेले खे असां कोन था मञूं, पुट वठी अचो। सिर्फ़ पुट न, औरतूं बि हाय हाय औरतूं भी तुझू अचन। सिर्फ औरतूं न, अनफुसना व अनफुसकुम नफ्स, साहो जान पंहिंजूं जानियूं भी वठी अचो, साह भी वठी अचो, पुट भी वठी अचो, औरतूं भी वठी अचो। पोइ असां भी हथ पंहिंजनि सां गॾिजी खणंदासीं। पंहिंजा पुट असां भी आणियूं, तूं भी पंहिंजा पुट वठी आ। असां पंहिंजूं औरतूं वठी अचूं, तूं पंहिंजूं औरतूं वठी आ। असां पंहिंजूं जानियूं वठी अचूं, तूं पंहिंजूं जानियूं वठी आ। पोइ हिकिड़े पासे ॾों तव्हां बीहो, ॿिए पासे ॾों असां बीहूं। पोइ असां पंहिंजनि सां गॾु बीहंदासीं, तूं पंहिंजनि सां गॾु बीह। पोइ ॾिसंदासीं त हक़ ते केरु आहे, फ़ैसिलो थी वेंदो। पोइ असां ॾिसंदासीं त पिट कंहिंजी थी कामयाब थिए, अञा कंहिंखे थी ताक़त मिले, पिटींदासीं हिक ॿिए खे। मदीने जे साईं फरमायो त मां पिटण जे लाइ न, मां सॼे जहान जे लाइ रहमत बणिजी आयो।
ये पिटू ता बियन खे वनी दस्यो मस्जिद रमज़ान शरीफ जो महीनो एकड़ो फकीर आयो खैर वठण वारो मुखे चेसे लाउड स्पीकर खोलियो त खैरात वठा मु हुन के चयो अदा खैरात जुमे जे ॾींहुं अचो सजी जमायत हूंदी पो सभिनि खे मिंथ कंदा थे मिस्कीन आ गरीब आ इनके खैरात ॾियो बाक़ी मस्जिद जो स्पीकर आसान खुतबे निमाज़ लाइ हूंदो आ ये सॾ न थींदा आहिनि पोइ वरी हिकु ॻोठ जे वॾेरे खे वठी आयोसीं मौलवी साहब खे तव्हां चओ लाउड खोले आख़िर वा तव्हां पंहिंजे ओताकुनि जा वॾा हो बंगला संभालियो तव्हांजो मस्जिदनि सां छा भाई मां भी बस कई हो न बिदग वो पे पासे को फिरी वो फकीर वो मथे हथ खणी पिटे थो पोचे थो त अज जंग भजे त मोढऊ समझ जाए अल्लाह अकबर हे उन वट पिट ही पर रहमत वारो नबी थो फरमाए मां पिटण जे लाए न मां त सजे जहान जे हक में रहमत वो नबियों में रहमत वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला मुरादे गरीबों के बरलाने वाला मुसीबत में गैरों मुसीबत में गैरों को काम आने वाला वो अपने पराओं का गम खाने हुजूर फरमाए मां पिटण जे लाइ न हा ठीक आ जेकॾहिं तव्हां चैलेंज कई आहे त मसइलो आहे हक़ ऐं सच जो हक़ ऐं ना हक़ जो त पोइ मुंहिंजो हर फ़ैसिलो पंहिंजी मर्ज़ीअ सां न बल्कि मा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा मुंहिंजो हर फ़ैसिलो वहीअ जे ज़रिए हूंदो आहे जेकॾहिं अल्लाह जो हुकुम हूंदो त पोइ देरि कान थींदी छो त अर्श फर्श में अॼु बि हुकुम अल्लाह कंहिंजो हुकुम थो हले मौला हुसैन पाक जो सिर कुर्बान कया कि कंहिंजे रज़ा जे लाइ हा हे सॼी काइनात में अॼु बि कख पन में तूं तन मन में तूं कख पन में तूं तन मन में तूं मालिक तो जी जोड़ ॾिठ में तुझे कुदरत जा कम खोड़ ॾिठ में तुझो शान जल जलालहू कख पन में तूं तन मन में तूं कख पन में तूं तन मन में तूं मालिक तो जी जोड़ ॾिठ में तुझे कुदरत जा कम खोड़ ॾिठ में तुझो शान जल जलालहू कख पन में तूं तन मन में आहे तवज्जो दुआ को पो बाहर निकरणो थियो हिकु अधो घिटीअ विच में बीठो आहे मूं हुनखे ॾिठो त टोपीअ में 17 रंग अलाए काथों ठाराया चिट कबीरी टोपी मूंखे चवंदे बीहो छा थियो जे हिकु ॻाल्हि रहिजी वई मूंखे सम्झायूं वञो कहिड़ी रहिजी वई चेसे कख पन मां सम्झी वियुमि इहो तन मन मां नथो सम्झी सघां कख पन में तूं तन मन में तूं कख पन में तूं तन मन में तूं मालिक तो जी जोड़ ॾिठ में तुझे कुदरत जा कम खोड़ ॾिठ में तुझो शान जल जलाल हो कख पन में तूं तन मन में किसी तन मन में समझायूं वञ जिंदु छॾायूं वञूं त भली ॻाल्हि आहे मूं हुनखे कुल्हे ते हथ रखी मूं चयो अदा भेटाई साहब थो चए त तन तस्बी तन मन छा आहे लतीफ़ से थो चए त तन तस्बी मन मणियो आ दिल दंबूरो जन्ने तंदू है तलब जो वहदत साण वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन अदा पोसता से सुहन आ निंद्र इबादत तन जी कख पन में तूं तन मन में तूं
कख पन में तू तन मन में तू मालिक तो जी जोड़ ॾिठ में तुझे कुदरत जा कम खोड़ ॾिठ में तुझो शान जल जलालहू मुझा महबूब तू मुख्तियारे कुल्ला तुके अख्तियारा जीअं चाही तुझी मर्ज़ी हलंदी जीअं तुझी दिल घुरे हुजूर फरमाया चङो पियो पियो त मां तव्हांखे ॾेखारियां त मुंहिंजा पुट केर हन मुझा बाप पुत्र तो जा बि आहिनि पुत्र मुंहिंजा बि आहिनि अबो तुंहिंजो बि आहे अबो मुंहिंजो बि आहे अम्मा तुंहिंजी बि आहे अम्मा मुंहिंजी बि आहे पर वाह हुसैन तुंहिंजे शान तां कुर्बान वञा मुंहिंजे रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन यहूदन जे राहिबन पातिरन कीरातन कुमातन के फरमायो इते भी इंतजार कयो अॼु दुनिया ॾिसंदी दुनिया जी तारीख़ लिखंदी त मां मुहम्मद करीम जा पुत्र केर हल मुंहिंजूं औरतूं मुझा जानियो मुझा साह केर आहिनि प्राण सिद्धो अचन था पिया मदीनतुल मुनव्वर पंहिंजे हवेली पाक और मुझा से पुत्र हुजूर जा कहिड़ा हालांकि मुझे महबूब के पंहिंजा पुत्र भी होया कोने तो सिर्फ इमाम हसन मौला हुसैन न हुजूर के पंहिंजा पुत्र भी होया जॾहिं आखिरी पुत्र हुजूर जो अल्लाह अकबर हजरत इब्राहिम सरकार जे हंज मुबारक में वेठो आ पाण पंहिंजे बचड़े सां भाकुर पाए प्यार करे चुमियूं ॾेई हुजूर पंहिंजे हंज में वेहारियो साम्हूं मौला हुसैन अचे थो हिकु उमिरि ही हम उमिरि हा वेझो पतो त हुजूर उथी बिही पंहिंजे पाक हुसैन खे बि खणी पंहिंजे हंज में कयो हिकिड़े पासे पंहिंजो पुट आहे ॿिए पासे अम्मा ख़ातून जन्नत जो बचड़ो हुसैन हेॾो नवासो आहे हेॾा पुट आहे ॿई हंज में वेठा हा करीम रब जिब्रील के हुक्म कयो जिब्रील जी मुझा रब मिठा जिब्रील मुझे सुने हबीब जे हंज मुबारक दे निहार मुझा करीम रब ॾिसां पियो केड़ा न गुल हन केड़ा न सोना हसीन चेहरा हन एक पासे हुजूर जो पुत्र इब्राहिम बे पासे मौला अली जो फर्जंद मौला हुसैन बई चंद्र चमकन था पिया अल्लाह अकबर हुजूर जे पाक रहमत वारे हंज मुबारक में बई चेहरा चमकंदड़ हा ठहंदड़ हा वणंदड़ हा हुजूर सा प्यार थो करे रब करीम फरमायो जिब्रील अज प्यार जो अंदाज आ अज मोहब्बत जो अंदाज आ अज उते वण जा वापार थींदा वञ मुझे महबूब जे खिदमत में वञी अर्ज कर या रसूल अल्लाह ऐ मुझा दिल बर हबीब ऐ रहमत वारा नबी मुझे करीम रब मुखे तवा जे तरफ मोकिलियो आ अवा जे हंज में बई गुल ठहंदड़ हन बई गुल वणंदड़ हन बई प्यार करण जा हकदार हन बई प्यार करण जे लायक हन मुझा महबूब तुझी बिन्नी सा मोहब्बत तुझो बिन्नी सा प्यारा पर मुझो अल्लाह तो हुक्म करे करीम रब तो फरमाए त मुझा सुना नबी हाने हिय था कयूं इहे बई गुल जेतरा तो हबीब के प्यारा हन एतरा मां अल्लाह के भी प्यारा हन मुझा महबूब नबी मुझा दिल पर हबीब हाने हिय कर इन बिन मजऊं हिक तो वट रहंदो त हिक मो वट रहंदो एक तो वट एक मो वट हाणे हिकिड़ो मूंखे ॾे पर जेको मोॾे ईंदो उन रस्ते जो नालो मौत आहे मौत जे सूरत में ईंदो ॿई हंज में वेठा हन हाणे तव्हां फ़ैसिलो कयो पुट ॾियो या नवासो ॾियो हुसैन ॾियो या इब्राहिम ॾियो तव्हांजी मर्ज़ी आहे हिकु मोॾे अचे कुर्बान मुंहिंजा महबूब तो हुसैन पाक जी तालीम हुसैन पाक जी मुहब्बत दुनिया खे ॾेखारी मदीने जा साईं ॼाणनि पिया त करबला जे शहादतुनि खे सिंगार कराइण लाइ दुनिया मल्हाईंदी दुनिया प्यार कंदे पर को वाइज़ कंदो को नसीहत कंदो को तकरीर कंदो को तबलीग कंदो को नफल पढ़ंदो को न्याज़ कंदो को सबील कंदो को रोज़ा रखंदो मौला हुसैन के सुनन सुनन लफ्ज़न में दुनिया याद कंदे पर मां रहमत वारो नबी कहिड़ी शइ कुर्बान कयां हुसैन जे मथां उहा शइ कुर्बान करे वञा जेका पूरी दुनिया गॾिजी हिक पासे थे पर अहिड़ी कुर्बानी को करे भी न सके कंहिंखे करण ॾाए भी न ईंदी हुजूर जी अखियुनि में लुड़क अची या जिब्रील मूंखे ॿई प्यारा हन कीअं दिलि चवंदी त मां हिकु गुल तऊं हथु खणा न हिकिड़े पासे हुसैन आहे ॿिए पासे मुंहिंजो बचो इब्राहिम अॼु मां पंहिंजे पाक हुसैन जे मथां पंहिंजो पुट इब्राहिम कुर्बान थो कयां पुट थो कुर्बान कयां पुट थो ॾियां हुसैन जे मथां असां मौला हुसैन जे नाले ते वाइद नसीहतूं रोज़ा नफ़िल न्याद सबीलू सभु कुझु कयूं था
पर रहमत वारे नबी त पंहिंजो पुट कुर्बान कयो। उते हंज मुबारक में हुजूर जे हंज मुबारक में इज़राइल अलैहिस्सलाम हाज़िर थियो ऐं सरकार के ज़ाहिरी तरह दुख एतिरो गम पोतो जो अखियुनि मुबारकनि मां पाणीअ जा कतरा ईअं पिया हलनि जो सुहारी मुबारक खां पाणी हेठि हलण लॻो। सैयदना फारूक आदम चवण ते मजबूर थी अर्ज़ो करे या रसूल अल्लाह असांखे रोअण खां रोकींदा हो, असांखे पार कढण खां मनो कंदा हो ऐं अवां जी सुहारी मुबारक पुसी वई। पाण फरमायो उमर हे रोअण नाहे, हे दिल मोहब्बत जो इजहार आ, प्यार आ। अख मजबूर हूंदी आ, दिल रोंदी आ, ज़ाहिर अख कंदी आ। हे अख मां जेको पानी थो अचे या अल्लाह जी रहमत आ। मुंहिंजो बच्चो इब्राहिम आ, उन जी अमड़ बि रोए थी। मां रहमत वारे नबी हाणे हिकिड़ो फ़ैसिलो कयो थम मदीने जे साईं जॾहिं पंहिंजे हावेरी पाक ते अचनि पिया त इब्राहिम जी अमड़ हज़रत मारिया क़ब्तिया उहा बि रोए थी पई, अखियुनि में लुढ़क हा। मदीने जा साईं फरमाइनि था रो न, हिकु पुटु अल्लाह से तोखे ॾिनो हो जेको करीम रब हुसैन जे मोहब्बत में क़बूल कयो आ। मां रहमत वारो नबी ॿ फ़ैसिला थो कयां तुंहिंजे हक़ में, तुंहिंजे पुट जे हक़ में तूं रो न। हिकु त मां पर्दा हिजाब जा खणायां थो, तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिस त तुंहिंजो पुटु इब्राहिम किथे आ। हींअर जो हींअर, हाणे जो हाणे पंहिंजे बच्चे इब्राहिम खे ॾिसो। हज़रत मारिया क़ब्तिया हुजूर जी घरवारी ही, मोमिननि जी माउ हुई। ऐं ॿिए नंबर ते मदीने जे साईं फरमायो जेसी ताईं मौला हुसैन जो ज़िक्र हलंदो मुंहिंजे इब्राहिम जो ज़िक्र बि हलंदो। अहिड़ो मां कानून थो ठाहियां। उहो कहिड़ो कानून हुजूर ठाहियो? अब हाणे तदफीन जो थींदी आहे, मुक़ाम ते हलंदा कब्रिस्तान ते, जॾहिं मैयत दफ़न थींदो क़बर में, मर्द हुजे चाहे औरत हुजे, ॿार हुजे चाहे जवान हुजे, दफ़न थियण खां बाद में मिट्टी ॾेई ठपे ठाहे सिधो करे आख़िर में सफ़ा पछाड़ीअ में कहिड़ो अमल थींदो आहे? आयो अलाए आयो ई कोन, मुक़ाम ते विया आयो जी सही। कब मदीने जे साईं फरमायो जेको जनादो पढ़े हिकु कीरात सवाब आ, वरी जेको मुक़ाम ते वञे ॿ कीरात सवाब जा, वरी जेको मुक़ाम तो मोटी पोई दुआ घुरे त 3 कीरात सवाब जा। सहाबन पुछोसीं कीरात छाहे? पाण फरमायो जबल कंहिंखे सोन थी मिले उहो सॼो अलाह जे नाले ते ख़ैरात करे, इहो हिकु कीरात आहे। मूंखे हिकु अधे चइसे गर्मी लॻी पई आहे, मां हिकु जबल में ई भरिजी वेंदुमि, मूंखे खोड़ आहे, छो था ॿिया जबल वठी ॾियो? केरु ओॾे वञे होॾे वरी पोइते मोटे, 3 जबल मिलंदा, मूंखे हिकु ई काफ़ी आहे। बहरहाल मुक़ाम ते वञणु अजर ऐं सवाब जो बाइस आहे।